ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 24/4/2026। अॼु मिठा मिठा भावतारा चवनि था मीठी मीठी ॿार हाणे घर वञिणो वापसि। इन करे देहबान खे भुलिजी पंहिंजे खे अशरीरी आत्मा सम्झी सभिनि सां ममत्व मिटायो। प्रश्न आहे, संगम ते तव्हां ॿार बाप सां कहिड़ो अक़ल सीखंदा आहियो? उत्तर आहे, तमो प्रधान खां सतो प्रधान कीअं ठहूं, पंहिंजी तक़दीर ऊची कीअं ठाहियूं, इहा अक़ल हाणे ई तव्हां सिखंदा आहियो। जो जेतिरो योगयुक्त ऐं ज्ञानयुक्त ठहे उन जी उन्नति थींदी आहे। उन्नति करण वारा ॿार कॾहिं बि छिपी न सघंदा आहिनि। बाप हर हिकु ॿार जी एक्ट खे सम्झंदा आहिनि कि कहिड़ो ॿार पंहिंजी ऊच तक़दीर ठाहे थो। गीता मरणो तव्हांजी गली में। ओम शांति। सभु ॿारनि गीत ॿुधियो। ॿार चइण सां सर्विस सेंटर्स जा ॿार ॼाणे वेंदा आहिनि कि बाबा असां ब्राह्मणनि जे लाइ चईंदा आहिनि कि इहे गीत ॿुधियो। जीते जी गले जो हार ठहिण लाइ अर्थात मूल वतन में वञण लाइ, बाबा जे घर में रहण लाइ उहो शिव बाबा जो घर आहे जंहिंमें असां सभु सालिग्राह मां रहंदा आहियूं। ॿार ब्राह्मण कुलभूषण सुदर्शन चक्रधारी ॼाणंदा आहिनि कि बराबरि उहे ई बाबा आया आहिनि। चईंदा आहिनि हाणे तव्हांखे अशरीरी ठहिणो आहे अर्थात देह जे भान खे भुलिजणो आहे। हीअ पुराणी दुनिया त मिटी वेंदी, हिन शरीर खे बि छॾिणो आहे अर्थात सभिनि खे छॾिणो आहे। छो जो हीअ दुनिया ई ख़त्मु थियणी आहे त हाणे हलणो आहे वापसि घर। सभी ॿार खे हाणे ख़ुशी थींदी आहे छो जो अॼुकल्ह घर वञण लाइ ॾाढा धका खाधा आहिनि परंतु रास्तो न मिलियो। ॿियो ई भक्ति मार्ग जी चहचाहट ॾिसी मनुष्य फसी पवंदा आहिनि। हीअ भक्ति मार्ग जी दुबन जंहिंमें मनुष्य मात्र गले ते ई फसियल आहिनि। हाणे ॿार चईंदा आहिनि बाबा असां पुराणी दुनिया पुराणे शरीर खे भुलिजंदा आहियूं। हाणे तव्हां सां गॾु अशरीरी ठही घर हलंदासीं। सभिनि जी ॿुधी में परम पिता परमात्मा परमधाम खां आयो असांखे वठी वञण लाइ आहे ई आहे। सिर्फ़ु चईंदा आहिनि तव्हां पवित्र ठही असांखे यादि करो। जीते जी मरणो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हुते घर में आत्मायूं रहंदियूं आहिनि। सभी आत्मा त वेंदी आहे। निराकार दुनिया में सभु आत्मायूं हली वेंदियूं। जेतिरा मनुष्य आहिनि उते आत्मायूं हुते वेंदियूं। आत्मायूं जेतिरा हिते मनुष्य आहिनि उते आत्मायूं मथे हूंदियूं। आत्मायूं न महतत्व में केतिरी जॻह वठंदियूं आहिनि। शरीर त केॾो वॾो आहे न, केतिरी स्पेस वठंदो आहे। बाक़ी आत्मा त केतिरी जॻह खपे आत्मा खे। असां आत्मायूं केतिरी नंढी जॻह वठंदा आहियूं, थोरी ॾाढी थोरी। ॿारनि खे इहे सभु ॻाल्हियूं बाप द्वारा ॿुधण जो सौभाग्य हाणे मिलियो आहे। बाबा ही बतलाईंदा आहिनि कि तव्हां नंगा आया आहियो, पोइ शरीर धारण करे पाठ वॼाइणो आहे। हाणे पोइ जीते जी मरणो आहे। सभिनि खे भुलिजणो आहे। बाबा अची करे असांखे मरण सेखारींदा आहिनि। चईंदा आहिनि पंहिंजे बाप खे पंहिंजे घर खे यादि करो, ख़ूब पुरुषारत करो। योग में रहण सां पाप नाश थींदा, पोइ आत्मा सतोप्रधान ठही वेंदी। हिन करे बाबा राय ॾींदा आहिनि। कल्प पहिरियों बि चयो हुयो कि देह जे सभु संबंध छॾे मामेकम यादि करो। सभिनि जो हिकु बाप त उहो आहे न। तव्हां प्रजापिता ब्रह्मा जे मुख वंशावली ॿार आहियो जो ज्ञान पाईंदा रहंदा आहियो। शिव जा ॿार त आहियो ई, इहे त सभिनि खे निश्चय आहे। असां भॻवान जा ॿार आहियूं परंतु उन्हनि जे नाम रूप देश काल खे भुलिजण जे कारण भॻवान सां कंहिंखे एतिरो लव न रहंदो आहे। कंहिंखे दोष न ॾींदा आहियूं। इहे बि ड्रामा में नूंद आहे। बाप सम्झाईंदा आहिनि कि तव्हां आत्मा केतिरी नंढी बिंदी आहियो, हुन में 84 जन्मनि जो पाठ नूंदल आहे।
केतिरो वंडर आहे। आत्मा कीअं शरीर वठी करे पाठ वॼाईंदी आहे। हाणे तव्हांखे बेहद जे पाठ जो पतो पियो। इहे ज्ञान ॿियो कोई खे न आहे। तव्हां बि देह अभिमानी हुयो, हाणे तव्हां केतिरो पलटो खायो आहे। उहो बि हर हिक जी तक़दीर ते आहे। कल्प पहिरियों वारी तक़दीर जो हाणे साक्षात्कार थिए थो। दुनिया में केतिरा ढेर मनुष्य आहिनि, हर हिक जी पंहिंजी तक़दीर आहे। जीअं जीअं जंहिं कर्म कयो उन अनुसार दुखी सुखी साहूकार ग़रीब ठहींदा आहिनि। ठहींदी आत्मा आहे। आत्मा कीअं सुख में वेंदी आहे, पोइ दुख में ईंदी आहे। इहे बाबा वेही सम्झाईंदा आहिनि। सतो प्रधान ठहिण जो अक़ुलु बाबा ई सेखारींदा आहिनि। कल्प पहिरियों मुआफ़िक़ जेतिरो जे अक़ल पायो ओतिरो ई हाणे पाइनि था। पिछाड़ी में हर हिक जी तक़दीर खे सम्झी वेंदा। जेतिरो जे अक़ल पायो आहे ओतिरो ई पायो था न। पिछाड़ी ताईं हर हिक जी तक़दीर खे सम्झी वेंदा। पोइ चईंदा कल्प कल्प ईअं ई हर हिक जी तक़दीर रहंदी। जो सुठो योग युक्त ज्ञान युक्त हूंदो उहो सर्विस बि कंदो रहंदो। पढ़ाई सां सदैव उन्नति थींदी रहंदी आहे। कोई ॿार जल्दी उन्नति खे पाईंदो आहे, कोई ॾाढो मथो खपाईंदो आहे। हिते बि ईअं ई आहे। कोई ॿार हिते बि ईअं ई आहे। कल्प पहिरियों मुआफ़िक़ जो उन्नति कंदा आहिनि उहे छिपी न सघंदा आहिनि। बाबा त ॼाणंदा आहिनि सभिनि जो कनेक्शन शिव बाबा सां आहे। इहे बि ॿारनि जी एक्ट ॾिसंदी सम्झी वेंदा आहिनि त उहे बि ॾिसंदा आहिनि शिव बाबा। इन्हनि सां भले कोई छिपाए, परंतु शिव बाबा से त कोई छिपाए न सघंदो। भक्ति मार्ग में बि परमात्मा सां न छिपाए सघंदा त ज्ञान मार्ग में कीअं छिपाए सघंदा। बाबा सम्झाईंदा रहंदा आहिनि पढ़ाई त ॾाढी सहज आहे, कर्म बि करिणो ई आहे। रहणो बि मित्र संबंधी वटि पुराणी दुनिया में आहे। हुते रही करे महिनत करणी आहे। हिते रही करे पुरुषारत करण वारनि सां हुते घर में रही करे पुरुषारत करण वारा तिखा थी वेंदा आहिनि। अगरि अहिड़ी लग्न हुजे त शास्त्रनि में अर्जुन ऐं भील जो मिसाल ॾींदा आहिनि। भील ॿाहिरि रहण वारो हुयो, लेकिन अभ्यास सां उहो अर्जुन खां बि तीर छलाइण में होशियारु थी वियो। त गृहस्थ व्यवहार में रही कमल फूल समान रहणो आहे। इहे बि तव्हां मिसाल ॾिसंदव। गृहस्थ व्यवहार में रही ॾाढी सुठी सर्विस करे सघंदा आहिनि। उहे जास्ती वृद्धि खे पाईंदा रहंदा। हिते रहण वारनि खे बि माया छॾंदी न आहे। इहे न कि बाबा वटि अचण सां छुटी वेंदा, न। हर हिक खे पंहिंजो पंहिंजो पुरुषारत आहे। हर हिक जो गृहस्थ व्यवहार में रहण वारा हितां रहण वारनि खां सुठो पुरुषारत करे सघंदा आहिनि। ॾाढी सुठी बहादुरी ॾेखारे सघंदा आहिनि। उन्हनि खे महावीर चइबो आहे जो गृहस्थ व्यवहार में रही करे कमल फूल समान ठही करे ॾेखारींदा आहिनि। मतिलबु गृहस्थ व्यवहार मतिलबु पति पत्नी। उहा चईंदा कि बाबा असां त छॾियो। बाबा चईंदा आहिनि तव्हां छा छॾियो, मूंखे ई छॾे करे हली वियो। बाबा खे चईंदा आहिनि तव्हांखे कई ॿार चईंदा आहिनि बाबा तव्हां असांखे छॾे छॾियो। बाबा चईंदा असां काथे छॾियो आहे, मूंखे छॾे करे विया आहियो न तव्हां। बाबा खे कंहिंखे बि छॾे न आया आहिनि। घर में ॿियो ई ॿार अची विया आहिनि। मतिलबु मथां खां त असां आयासीं न हेठि। बाक़ी कन्याउनि जे लाइ त बाबा चईंदा आहिनि कि तव्हां हिन ईश्वरी सर्विस करो। इहे बि बाबा आहे, उहो बि बाबा आहे। कुमार बि ॾाढा आहिनि, लेकिन हली न सघनि।
कन्यायूं पोइ बि सुठियूं आहिनि। कन्यायूं 100 ब्राह्मणनि खां उत्तम गिनियूं बियूं आहिनि त कन्या उहा जो 21 कुल जो उद्धार करे, ज्ञान जे बाण मारे। बाक़ी जो गृहस्थ व्यवहार में रहंदा आहिनि उहे बि बीके ठहिरिया, अॻियां हली उन्हनि जो बि बंधन खलास थी वेंदो। सर्विस त करणी आहे। कई सर्विस करण वारे ॿार बाप दादा जी दिलि ते चढ़ियल आहिनि जो हज़ारों जो कल्याण करनि था, त अहिड़ा सर्विसेबल ॿारनि ते आशीर्वाद बि ईंदी रहंदी आहे। उहे दिलि ते चढ़ा रहंदा आहिनि। जो दिलि ते आया आहिनि उहे तख़्त ते वेहंदा। बाबा चवंदा आहिनि आपस में मिली करे युक्ति रचो, सभिनि खे मार्ग ॾेखारिणो ई आहे। चित्र बि ठाहींदा रहंदा आहिनि। यस, हाणे प्रैक्टिकल ॻाल्हियूं। हाणे तव्हां सम्झाईंदा आहियो कि परमपिता परमात्मा निराकार, उहो बि बिंदी आहे, परंतु उहा नॉलेजफुल पतित पावन आहे न, आत्मा बिंदी आहे। बाबा नॉलेजफुल पतित पावन है, आत्मा बिंदी आहे। ॿार पोइ बि नंढो हूंदो आहे। बाबा ऐं ॿार में फ़र्क़ु त हूंदो आहे न। अॼुकल्ह त 15-16 वर्ष वारो बि बाप ठही वेंदो आहे, त बि ॿार उन खां नंढो ई ठहिरियो। हिते वंड ॾिसो, बाबा बि आत्मा, ॿार बि आत्मा। उहा बाप बि आत्मा, ॿार बि आत्मा। उहा सुप्रीम आत्मा नॉलेजफुल आहे, शिव बाबा। बाक़ी सभु आत्मायूं पढ़ाई अनुसार नीच व उच पद पाईंदियूं आहिनि। सॼो मदार पढ़ाई ते आहे। सुठो बाबा चवनि था, सॼो पढ़ाई ते आहे। अच्छा, कर्म करण सां ऊच पद पाए वठंदव। हाणे तव्हां ॿारनि खे सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे। स्वर्ग में सिर्फ़ु भारत ई हुयो, ॿियो कोई खंड ई न हुयो जो नंढी न्यू इंडिया में पंहिंजो स्वर्ग ॾेखारियो आहे। त नंढी न्यू इंडिया में पंहिंजो स्वर्ग ॾेखारियो। जीअं द्वारिका नाम न आहे, लक्ष्मी नारायण जी डिनाइस्टी जो राज्य लिखिणो खपे। ॿुधी बि चईंदी आहे सतयुग में पहिरियों DT डिनाइस्टी जो राज्य हूंदो। उन्हनि जा गांव हूंदा, नंढा नंढा इलाइक़ा हूंदा। ये भी विचार सागर मंथन करिणो आहे। साथ साथ शिव बाबा सां बुद्धि जो योग बि लॻाइणो आहे। असां यादि सां ई बादशाही वठंदासीं, यादि सां ई कट उतरणी आहे। हिन में सॼी महिनत आहे। कईअनि जी बुद्धि ॿाहिरि में धको खाईंदी आहे। हिते वेठे बि सॼो समय यादि में न रही सघंदा आहिनि। बुद्धि ॿियो तरफ़ हली वेंदी आहे। भक्ति मार्ग में बि ईअं थींदो आहे। केतिरा घंटा वेहंदा आहिनि, श्री कृष्ण जे सवाइ ॿियो कोई यादि न अचे। ॾाढी महिनत आहे। इन में 8 जी ऐं 16,168 जी माला हूंदी आहे। उहो त लाखों जी माला ॾेखारींदा आहिनि, लेकिन ज्ञान मार्ग जी माला क़ीमती आहे। भक्ति मार्ग जी सस्ती आहे। श्री सभिनि खां रूहानी महिनत आहे। इन में रूहानी महिनत आहे न। श्री कृष्ण खे ॾिसी ख़ुशि थी डांस कंदा आहिनि। भक्ति ऐं ज्ञान में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। किथे भक्ति में नाच गानो, किथे ज्ञान में समझ कि कृष्ण केरु आहे, उनखे एतिरो सुंदर ठाहिण वारो केरु। उहो सिर्फ़ु कृष्ण कृष्ण कृष्ण, और शिकिल बि कहिड़ी ठाहींदा आहिनि, है न। बसि माण्हू चईंदा न आहिनि, लेकिन ॾिसो त शिकिल बि कीअं ठाहींदा आहिनि। त बि उन्हनि खे शिकिल न ॾिसंदा आहिनि, लेकिन वाइब्रेशन ईंदा आहिनि न श्री कृष्ण जी आत्मा सां, त उहो अलॻि हूंदा आहिनि। पोइ बि किथे भक्ति सिर्फ़ु मूर्ति खे बसि ईअं ॾिसंदा रहो, ॻाईंदा रहो, ऐं किथे कृष्ण जहिड़ो ठहिणु ज्ञान मार्ग। राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। तव्हांखे इहे न सम्झाइबो आहे कि श्री कृष्ण खे यादि करण सां कटि निकिरंदी। हिते त सम्झाइबो आहे कि जेतिरो बाप खे यादि कंदा ओतिरो पाप नाश थींदा। तव्हां ॿार हाणे योग बल सां विश्व जा मालिक ठहींदा। इहे कंहिंखे स्वप्न में बि ख़्यालु न हूंदो। लक्ष्मी नारायण कोई लड़ाई आदि न कई, विश्व जा मालिक पोइ बि कीअं ठहिया। इहो त तव्हां ॿार ई ॼाणंदा। बाबा असांखे
नर सां नारायण ठहिण जो वरसो ॾींदो आहे। नर सां लक्ष्मी बि न, कृष्ण बि न, नर सां नारायण ठहिण जो वरसो ॾींदो आहे। सर्विसिबल ठहींदा ई न आहिनि। बाबा चवनि था, बाबा त डायरेक्शन ॾींदा रहंदा आहिनि कि हीअं हीअं प्रदर्शनी करो। कम से कम 150 200 प्रदर्शनी हिकु ॾींहं में थी वञे। गांव गांव में चकर लॻायो। जेतिरो सेंटर ओतिरी प्रदर्शनी। हिकु सेंटर ते प्रदर्शनी थियण सां सम्झाइण में सहज थी वेंदो। सेंटर्स भी दिन प्रतिदिन वॾा थींदा वेंदा त चित्र आदि जो भी बाबा चवनि था चित्रनि जी भी इन्वेंशन कढंदा रहो। अलॻि अलॻि चित्र भी असां वटि हुजणा खपनि। गांव गांव में चक्कर लॻायो। जेतिरा सेंटर्स होतिरा प्रदर्शनी। हिकु सेंटर ते प्रदर्शनी हुजण सां सम्झाइण में सहज थी वेंदो। सेंटर्स भी दिन प्रतिदिन खुलंदा रहंदा, वॾा थींदा वेंदा। चित्र आदि भी रखी सघंदा आहियो। चित्रनि जी भी इन्वेंशन कढबी रहिबी आहे न। वैकुंठ जो चित्र ख़ूबसूरत महल आदि जे भारत जो ठाहिणो पए। अॻियां हली सम्झाइण लाइ सर चित्र कढणा निकिरंदा वेंदा। वानप्रस्थ अवस्था वारा घुमंदा फिरंदा भी सर्विस कंदा रहंदा आहिनि। जंहिंजो भाग्य उदय हूंदो वो निकिरंदा। कई ॿार कुकर्म करे पंहिंजी आबरू गवाईंदा आहिनि। हाणे सर्व गुण सां संपन्न त न ठहिया आहिनि। कोई वॾा सुठा सर्विस करनि था। ईअं जा नाम ॿुधी बाबा ख़ुशि थींदा रहंदा आहिनि। सर्विसेबल ॿारनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। अच्छा सर्विस में महिनत कंदे रहंदा आहिनि। सेंटर्स भी खोलंदा रहंदा आहिनि जंहिंसां हज़ारनि जो कल्याण थियणो आहे। उन्हनि जे द्वार पोइ ॾाढा निकिरंदा वेंदा आहिनि। उन्हनि जे द्वारा पोइ ॾाढा निकिरंदा वेंदा आहिनि। संपूर्ण त कोई न ठहियो आहे न। भले भूल कई कुझु न कुझु थी वेंदो आहे। माया छॾंदी न आहे। जेतिरी सर्विस करे पंहिंजी उन्नति कंदा ओतिरो ई दिलि ते चढ़ंदा, ओतिरो ई ऊच पद पाईंदा। पोइ कल्प अहिड़ो ई पद थींदो। शिव बाबा सां कोई छिपी न सघंदो आहे। अंत में हर हिक खे पंहिंजी कर्मनि जो साक्षात्कार थींदो। पोइ छा कंदा? जो ज़ार रोइणो पवंदो। इन करे बाबा सम्झाईंदा रहंदा आहिनि कि अहिड़ो कोई भी कर्म न करो जो अंत में सजा जे भागी ठहो। पश्चाताप करणो पए। परंतु केतिरो भी सम्झायो तकदीर में न त तदबीर कंदा रही न आहिनि। अॼुकल्ह जा मनुष्य त बाप खे ॼाणंदा ई न आहिनि। भॻवान खे यादि कंदा आहिनि लेकिन ॼाणंदा न आहिनि। उन्हनि खे चइणो उन्हनि जो चइण न मञंदा आहिनि। यादि कंदा आहिनि लेकिन ॼाणंदा न आहिनि। हुननि जो चइण न मञंदा आहिनि। हाणे हुन बेहद जे बाप सां त सतयुगी स्वराज जो वरसो मिलंदो आहे तव्हांखे सेकेंड में। शिव बाबा जो नाम त सभी पसंदि कंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि कि हुन बेहद जे बाप सां स्वर्ग जो वरसो मिले थो। बाबा ॼाणंदा आहिनि, ॿार ॼाणंदा आहिनि
कि असांखे ॿेहर जे बाप सां स्वर्ग जो वरसो मिली वियो। अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार पंहिंजी चलन सां बाप जो उहो यज्ञ जो नाम बालो करिणो आहे। अहिड़ो कोई कर्म न थिए जो बाप जी इज़त वञे। सर्विस सां पंहिंजो भाग्य आपे ई ठाहिणो आहे। ॿियो आहे बाप समान कल्याणकारी ठही सर्व जी आशीर्वाद वठी अॻियां वञिणो आहे, अॻियां नंबर वठिणो आहे। बाप समान कल्याणकारी ठही सर्व जी आशीर्वाद वठी अॻियां नंबर वठिणो आहे, अॻियां नंबर वठिणो आहे। कि बाप समान कल्याणकारी ठही सर्व जी आशीर्वाद वठी अॻियां नंबर वठिणो आहे। गृहस्थ व्यवहार में ॾेई कमल फूल समान रहण जी सुठी बहादुरी ॾेखारिणी आहे। वरदाना स्थितो प्रधान स्थिति में स्थित रही सदा सुख शांति की अनुभूति करण वारा डबल अहिंसक ठहो। सदा पंहिंजे स्थितो प्रधान संस्कार में स्थित रही सुख शांति की अनुभूति करण ये सच्ची अहिंसा आहे। अतीन्द्रिय सुख शांति जो अनुभव करो। हिंसा अर्थात जंहिंसां दुख शांति की प्राप्ति थिए। त चेक करो सॼे ॾींहं में कहिड़े बि प्रकार जी हिंसा त न कंदा आहियूं न। यदि कोई शब्द द्वारा कंहिंजी स्थिति खे डगमग करे छॾो त इहा बि हिंसा आहे। यदि पंहिंजे सतो प्रधान संस्कारनि खे दबाए करे ॿिया संस्कारनि खे प्रैक्टिकल में लाहींदा आहियो त इहा बि हिंसा आहे। अहिंसा मतलब सतो प्रधान संस्कारनि द्वारा सदा सुख शांति जो अनुभूति करणु। पंहिंजे सतो प्रधान संस्कारनि खे दबाए करे ॿिया संस्कारनि खे प्रैक्टिकल में लाहींदा आहियो ही बि हिंसा। इन करे महीनता में वञी करे महान आत्मा जी स्मृति सां डबल अहिंसक ठहो। स्लोगन आहे सत्य सां गॾु असत्य मिक्स थींदो आहे। सत्य सां गॾु असत्य मिक्स थींदे ई ख़ुशी गायब थी वेंदी। ख़ुशी गायब थी वेंदी। अव्यक्त इशारो आहे तव्हांजो हिकु बोल अलौकिक हुजे, फ़रिश्ते जे समान हुजे, हर बोल मधुर हुजे। हिन ॻाल्हि ते हाणे अंडरलाइन करो तॾहिं प्रत्यक्षता थींदी। छो जे हाणे ताईं वाणी जी शक्ति व्यर्थ वञे पई। इन करे वाणी में जो बाप खे प्रत्यक्ष करण जो जौहर और शक्ति हुजणी खपे उहो घटि आहे। त वाचा खे व्यर्थ सां बचायो त बाप खे प्रत्यक्ष करण जो आवाज़ बुलंद थी वेंदो। त हिकु हिकु शब्द ते अंडरलाइन ॾियो। अलौकिक, फ़रिश्ते समान ऐं मधुर। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।